रुगो पटाटा खाईंदो तो था अॼु त वञा नानी जे घर का भाॼी भली खाई था वञे। नानीअ चयो त अॼु चांवर ऐं दाल वठी आ त तोखे खारायां मां पचाए खिचड़ी। ओले हा त खिचड़ी त मां खिचड़ी खाई खिचड़ी खाईंदो मां खिचड़ी नानी यार अलाए छा चयो मूंखे उडचणी 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 मुंहिंजो शिकार भॼाईंदो उडचणी उडचणी तुंहिंजो मगज़ ख़राब चरियो आहे छा आहे हेॾे जो आहे त ॾिठो ई त को आहे वेठो आहे छा जो को ईअं उडचणी मुंहिंजा सभु पखी उॾारे छॾियई छो भाऊ मां दुकान ते वियो उडचणी वारी नानी चयो वठी आओ पचाए खाईंदासीं। अरे बाबा उडचणी न हाणे मां सटेंदोमांइ कुटींदोमांइ हाणे तूं चवंदो वञ त सभु पकड़जनि बस सही आहे सभु पकड़जनि सभु पकड़जनि रात चोरी करणी आहे इलाही सम्झ में आयो ॻाल्हि इलाही ज़िम्मेवारी थी वञे मां खां वधी वियो हलियो चोरीअ में होशियारी कजो ईअं न त हिक ॿिए जे बूथनि ॾे पिया ॾिसो सही आहे न चोरीअ में होशियारी पकड़नी अथव चोरी जाम करणी आहे अरे हेॾे हेॾे आहे त तूं मस्तु हेॾे अरे असां अञा चोरी शुरू ई न कई आहे सभु पकड़जनि दुआऊं थो कढणी हा मस्त आहे हाणे छा चवंदी छा चवणो थी हिकु खणी ॿियो खणो हाज़ुर साईं हाज़ुर नंढड़ा ॿार बि मरंदा आहिनि अलाह साईं नंढा वठे वॾा वठे ईअं थींदो आहे ईअं जेको आहे न त परेशान न थिए खणो हिकु खणी ॿियो खणो अरे हे असांजो जनाज़ो थो वञे असां जो हाणे सभु मरनि जेको आहे हिकु खणी ॿियो खणनि जेको आहे हाणे ईअं चवंदो वञो त अलाह अहिड़ी दादी कंहिंसां न करे अलाह अहिड़ी दादी कंहिंसां ई न करे ईंदासे गॾ गाॾे ते ईंदासे अबे ॾाॾे सां ईंदासे तोखे वठण मोजा जानी गॾ अलाह अहिड़ी दादी कंहिंसां न करे ओए मस्त मसाला शादी कया अलाह अहिड़ी दादी कंहिंसां न करे तूं छा थो चवंदो वञी अरे अॼु त कढा तूं मां पुराणी खिचड़ी छा थियो इहा ई त हुई खिचड़ी जंहिंसां हेॾी तादी कराई आहे मूंसां नानीअ मूंखे खिचड़ी लाइ त चयो